अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन अत्यबित तय्यबीन व अतहरित ताहिरीन अक्रमिल अव्वलीन वल आखिरीन। सलात शरीफ। एक बेरो वरी मोहब्बत से सलात। मुझा प्यारा दोस्त बुजुर्गों भाईरो, रब्बुल आलमीन जल्ल जलालहू जल्ल शानहू इन महफिल में असांजो अचण बुधण बुधाइण पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। तव्हांजे इन अज़ीम इज्तिमा खे ॾिसी दिलि ॾाढो ख़ुशि थी आहे। अल्हम्दुलिल्लाह हर साल जमात में इजाफो ही वाधारो आहे। अल्लाह से अञा मज़ीद तव्हां में बरकतूं हुजनि। ही सब मुझे मदीने वारे साईं जो फैज़ आहे ऐं मदीने वारे आका जे अहले बैतन जो करम आहे। अल्लाह जे मुबारक कलाम जा जेकी चंद लफ्ज़ इन फ़कीर तिलावत कया, इन मुबारक लफ्ज़न जे अंदर रब्बे कायनात इरशाद फरमायो, सलामुन अला इलियासीन। सलाम आहे इलियासीन जे मथा। सुभान अल्लाह। अक्सर कुरान जे मुफस्सिरन बयान कयो तो इते इलियासीन मजा मुराद अल्लाह जो प्यारो नबी हजरत सैयदना इलियास अलैहिस्सलाम। उन नबी सगोरे के रब पंहिंजे पाक कुरान में सलाम कयो आहे। तफसीर दुर्रे मंसूर के अंदर हजरत इमाम जलालुद्दीन सुयूती रिवायत आंदी आ। तबरानी शरीफ के अंदर भी यह हदीस मौजूद आ। उन हदीस जो रावी पाक पैगंबर जो सौट हजरत सैयदना अब्दुल्ला बिन अब्बास। मदीने वाले साईं फरमायो त हजरत अब्दुल्ला बिन अब्बास तो फरमाए त इलियासीन मजा मुराद है आल यासीन। यासीन मुझे महबूब मोहम्मद करीम जो पाक नालो आ। यासीन दी आल यानी आले रसूल यानी आले मोहम्मद। अल्लाह पंजे कुरान में आले रसूल के सलाम कयो आ। नचे व सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। अञा यहाँ उन ठारियो सुभान अल्लाह। केजे इज्जत केजे अजमत केजे शान के बिस्बुआ चे बुआदा तो के सलाम आ। यार हे कम तो कयो वाह वाह तो के सलाम आ। चे बुआया ना आले रसूल अहले बेते अतहार मिठे मोहम्मद करीम जी आल। उनन जी इज्जत उनन जी अजमत उनन जे शान उनन जी रिफत उनन जे मकाम जो ही आलमा जो अल्लाह पंहिंजे पाक कुरान जे अंदर फरमाए तो ए मोहम्मद करीम जा अहल बेतो तवां के मां अल्लाह सलाम तो कया। सुभान अल्लाह। वाह सुनावा। सलाम अल्लाह जो नालो आ। मौलवी साहब हां मेहरबानी करे चुप चुप।
सलाम अल्लाह जो पाक नालो आ। कंहिंखे सलाम कजे, कंहिंखे सलाम कजे त इहा अल्लाह जे तरफां सलामती आ, रब जे तरफां सलामती आ। अज़ाब खां छोटकारो, रहमत जो वाधारो, रब जी रज़ा, अल्लाह जो कुर्ब, रब जे मथां सलाम करे उन सलाम मजा मुराद रब जे दरबार में उन जी इज्जत, उन जी अज़मत, उन जो शान, उन जो मकाम, उन जो दर्जो अल्लाह बुलंद कंदो आ जंहिंखे रब सलाम कंदो आ। अॻिते रब फरमायो इन्ना कज़ालिका नजज़िल मुहसिनीन, असां नेकी करण वारनि खे इहे ई बदिलो ॾींदा आहियूं। जेके चङाई कंदा आहिनि, चङाई करण वारनि खे अजुर ऐं इनाम ऐं सिलो असां इहे ॾींदा आहियूं जो उन्हनि खे पंहिंजे तरफ़ां सलाम कंदा आहियूं। ए नबी दा अहले बैतो, ए पाक पैगंबर जा अहले बैतो, तव्हांजे शान, तव्हांजे इज्जत, तव्हांजे अज़मत के मां रब एतिरो बुलंद कयो आ जो मां खुद खुदा तव्हांजी अज़मत के सलाम थो कयां। हाणे सवाल इहो आ त उहे महबूब जा अहले बैत आहिनि केर जिन खे रब सलाम थो करे? अज़ीज़ान गिरामी, उहे अहले बैत केर आहिनि जन जी इज्जत के, जन जी अज़मत के अल्लाह पंहिंजे क़ुरान में सलाम थो करे? अहले बैत आहिनि केर? इहा ॻाल्हि सम्झण जे क़ाबिल आहे। छाजे करे त जीअं जीअं क़यामत क़रीब थींदी तीअं फितना वधंदा वेंदा, नयूं ॻाल्हियूं, नवां मज़हब। हाणे हिकिड़ो किताब मार्केट में आयो आहे, जंहिं किताब में लिखियल आहे त हुज़ूर जूं घर वारियूं हुज़ूर जा अहले बैत आहिनि ई न। हिकिड़ा चवनि था त इमाम हसन ऐं इमाम हुसैन अहले बैत न आहिनि। फितनो आहे या न? इहो शैतानी कौल आहे या न? इन जे लाइ असां इन ॻाल्हि खे समझूं त हुज़ूर जी आल आहिनि केर? शेख मुहक्किक अब्दुल हक मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैह लिखे थो त अहले बैत टिन क़िस्मनि जा आहिनि। बैत माना घर, बैत माना अहले बैत माना घर वारा। इहो घर कहिड़ो? हिकिड़ो हूंदो आहे बैत, ॿियो अल बैत। जॾहिं अलफ लाम के इस्म ते अची वञे त उहो ख़ुसूसियत जी माना ॾींदो आहे। जे किताब, हर किताब, अल किताब ख़ास किताब माना क़ुरान पाक। ॻाल्हि सम्झो? त जॾहिं अलफ लाम के इस्म जे मथां अचे त उन में ख़ुसूसियत जी माना मिलंदी आहे। हिते अहलल बैत, घर वारा। इहो घर कहिड़ो? जे घर वारनि खे रब सलाम थो करे, जन घर वारनि जी इज्जत, अज़मत ऐं शान अल्लाह कयो आहे। इहो घर कहिड़ो? इहो अल बैत, इन घर मजा मुराद मुंहिंजे मिठे मोहम्मद करीम जो घर। वरी बि चओ न सुभान अल्लाह। इन बैत मजा मुराद कहिड़ो घर आहे? घर त हज़ारे ॿिया आहिनि, पर मुंहिंजे दिल पर मोहम्मद करीम जो घर अल बैत, इहो ख़ासि घर आहे। इहो अहिड़ो घर आहे जेको इज्जत ऐं शान वारो घर आहे। हाणे इन घर सां निस्बत टिन क़िस्मनि जी आहे। इन घर सां निस्बत, नबी जे घर सां निस्बत घणनि क़िस्मनि जी आहे? हिकिड़ा बैत नसब, ॿियो बैते विलादत, टियों बैते सकन। ये टे निस्बतूं आहिनि नबी जे घर सां। बैते नसब छा खे सरबो आहे? जेके इन घर सां रिश्तेदार आहिनि, इन घर जा ॾाॾंग आहिनि, उनखे बैते नसब सरबो आहे। यानी हिकु हुज़ूर जो घर, इन घर जा जेकी रिश्तेदार ॾाॾंग में, मिटी माटी में, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे वालिद जो नालो आहे अब्दुल्ला। छा नालो आहे? हुज़ूर जे ॾाॾे जो नालो आहे अब्दुल मुतलिब। अब्दुल मुतलिब जे पीउ जो नालो सही ॿुधा?
सैयदना हाशिम इहो महबूब जो ॾाॾो आहे, हुजूर जो ॾाॾन हाशिम जो औलाद, अब्दुल मुतलिब जो औलाद, जन भी ईमान आंदो, जन भी कलमो पढ़ियो, जेकी दीन में दाखिल थी चुका, इहे महबूब जे अहल बैतन में शामिल आहिनि। हजरत मौला अली शेर खुदा हैदर कर्रार, अली जे अब्बे जो नालो आहे अबू तालिब, अबू तालिब जे पीर जो नालो छा आहे? अब्दुल मुतलिब। अब्दुल मुतलिब मदीने वाले साईं जो ॾाॾो आहे, रिश्तो जुड़ी आयो, इन घर सां निस्बत जुड़ी आई, इन मां मुराद त हजरत अली भी अहले बैत आहे, हजरत अली जो भा हजरत जाफर भी अहले बैत आहे, हजरत अली जो घरानो अहले बैत आहे, हजरत अब्दुल मुतलिब जो उहो औलाद जेकी मुसलमान थिया, इहे सब अहले बैत आहिनि। हाशिम जो उहो औलाद जेकी ईमानदार हुया, ये भी अहले बैत में शामिल आहिनि। इनके बैते नसब सरबो आहे। ॿियो आहे बैते सकन, जेको नबी जे घर में रहे, नबी जे घर में रहे। नबी जे घर में रहण वारियूं सब खां अव्वल नबी जो घर वारियूं, पाक पैगंबर जूं, मदीने वाले साईं जूं, महबूब मोहम्मद करीम जूं घर वारियूं हुजूर जा अहले बैत आहिनि। असां सिंधी में चवंदा आहियूं अदा ही घर वारी, अदा मां घर वारनि खे वठी थो अचां, चवंदा आहियूं या न? घर वारा माना घर वारी जेका घर में रहण वारी आहे, इहा अहले बैत में शामिल आहे। हुजूर जूं घर वारियूं अम्मा खदीजतुल कुबरा जेका पाक पैगंबर जी कुंवार आहे, पाक नबी जी घर वारी आहे, अहले बैत आहे। हजरत बीबी हफ्सा जेका हजरत उमर जी घर वारी आहे, हजरत उमर जी न्याणी आहे, मुस्तफा करीम जी घर वारी आहे, इहा भी अहले बैत आहे। बीबी आयशा सिद्दीका अबू बकर जी न्याणी आहे, मोहम्मद करीम जी घर वारी आहे, इहा भी अहले बैत आहे। बीबी ज़ैनब, बीबी मैमूना, बीबी सौदा, यारह नबी जो घर वारियूं, ये सभई नबी जा अहले बैत, नबी जा। अल्लाह जो कुरान तो फरमाता नबी औला बिल मोमिनीन मिन अनफुसिहिम, नबी मोमिनन के जानियुन का वधीक वेझो आहे। केतिरो वेझो आहे? केतिरो वेझो आहे? जानियुन का वेझो आहे। व अज़वाजुहु उम्महातुहुम, नबी जूं घर वारियूं मोमिनन जूं मायरूं आहिनि, मोमिनन जूं अमड़ियूं आहिनि। मोमिनन जूं ॻाल्हायो, मोमिनन जूं, नबी जूं घर वारियूं मोमिनन जूं मायरूं आहिनि। अल्लाह जो कुरान सचो आहे। पोइ तव्हां मोमिन आहियो न? छा आहियो? हथ मथे कयो, मोमिन आहियो त पोइ नबी जूं सभु घर वारियूं चओ त असांजूं अमड़ियूं आहिनि, असांजूं। हाणे हेॾे ॾियारियो, मुल्ला बाकिर मजलिसी शीयन जो मुजतहिद वॾो आलिम आहे, उन पंहिंजे किताब हक़ुल यकीन में लिखियो आहे। हक़ुल यकीन फारसी में किताब मूं वटि मौजूद आहे। उन किताब में लिखे थो त जॾहिं क़यामत वेझी थींदी, इमाम महदी ईंदो, इमाम महदी इहो कम कंदो जो जन्नतुल बकी में जिते आयशा सिद्दीका जी कब्र आहे, उनखे जेरो कंदो, जेरो करे उनखे ज़िना जी हद लॻाईंदो। माज़ल्लाह माज़ल्लाह अस्तगफिरुल्लाह सुम्मा अस्तगफिरुल्लाह। छा नबी जी घरवारी के ज़िना जो इल्जाम? पंहिंजी माउ खे ज़ान्याणी सॾे, नबी जी कुंवार खे, पाक पैगंबर जी लज खे, महबूब मोहम्मद करीम जी कुंवार खे जेको हेड़ो इल्जाम। कुरान फरमाए थो व अज़वाजुहु उम्महातुहुम, नबी जूं घरवारियूं तव्हां जूं मायरूं आहिनि। पंहिंजी माउ खे जेको इल्जाम मढ़े, सच ॿुधा त ईमान वारो चइबो या बेईमान चइबो? ॻाल्हायो, जवाब ॾियो, सीने जे ज़ोर सां जवाब ॾे, मोमिनन वारो जवाब ॾे। असांजो ईमान आहे त नबी जी हर घर वारी इज़त वारी आहे, अज़मत वारी आहे, नबी जी अहले बैत में शामिल आहे। आयशा जो शान त बुलंदा, सैयदा ज़किया तय्यबा ताहिरा आयशतुल हुमैरा, नबी जी पाक कुंवार जंहिंजो निकाह खुद खुदा जी ज़ात अर्शन ते मोहम्मद सां कयो।
अञा निकाह न थियो त सब्ज रंग जी पोशाक में वेड़े हजरत बीबी आयशा जी तस्वीर मिठे मोहम्मद करीम के ॾेखारी वई। या रसूल अल्लाह, ही तुझी क्वार आ, जेका दुनिया में भी तुझी क्वार त जन्नत में भी तुझी क्वार। गाल समझ में आयो? हाँ, कहे बीबी जे हुजरे में आई बिस्तर से जिब्रील नाज़िल न थियो, वही जो नुज़ूल न थियो, पर अम्मा आयशा सिद्दीका जे बिस्तर मुबारक ते मदीने वाला साईं आरामी हिन। अम्मा आयशा सिद्दीका जे महबूब सां गॾु अल्लाह जो क़ुरान जो आयतूं नाज़िल थींदियूं हिन। नबी जे कंहिं घर वारी जिब्रील जी ज़ियारत न कई, पर सैयदा आयशतुल हुमैरा खे अल्लाह तबारक व तआला जिब्रील जो दीदार नसीब कयो। सुभान अल्लाह। अम्मा आयशा जो शान आ, मदीने वाले साईं जी कुआर आ, मुस्तफा करीम जी लज्जा, असां मोमिनन जी जीजल अम्मा है। पोइ जेको अम्मा जी इज्जत कंदो न, वो हिते भी खटींदो हुते भी खटींदो। जेको अम्मा जे लाइ हेड़ा लफ्ज़ चवे त पोइ दुनिया पंहिंजी बर्बाद कंदो, आख़िरत पंहिंजी बर्बाद कंदो, बाक़ी ॿिए कंहिंखे कसो न लाहींदो। ॻाल्हि सम्झ में आई? हाँ, बैते सकन, नबी जे घर में रहण वारा हजरत ज़ैद बिन हारिसा, हारिस जो पुत्र हुयो, पर मदीने वाले साईं उनखे पुट्रेलो करे पालियो। न चई सुभान अल्लाह। महबूब पंहिंजी गोद में पालियोस। हुजूर जी ज़ात में ना है, न नानंग में, न डाडंग में, न मिट्टी में, न माटी में, पर महबूब जे घर में रहंदो आ। महबूब पुट्रेलो करे पालियो आ त हजरत ज़ैद भी अहले बैत में शामिल आ, छो त मुस्तफा जे घर में रहंदो। ॻाल्हि समझ में आई? ऐं टियाहिन बैते विलादत, उहे अहल बैत जेके महबूब जन जी विलादत, जन जो जन्म, जन जो ॼमण मुझे दिल पर मोहम्मद करीम जे घर में थियो। जन जी विलादत इन घर में थी जेको अल बैत आ, बैते रसूल आ, बैते मोहम्मद आ, बैते हबीबुल्लाह आ। इन घर में जन बच्चन जी विलादत थी, उहे पुत्र, उहे न्याणियूं भी अहले बैत। असा अहले सुन्नत जो भी ईमान आ, पर अहल तशय्युअ जो किताब काफी, उसूल काफी, जेको अहले तशय्युअ जो मोतबिर किताब आ, उन किताब में लिखे थो त हजरत सैयदा खदीजतुल कुबरा जे बतन मजा मदीने वाले साईं के 4 न्याणियूं ॼायूं। मुस्तफा जूं न्याणियूं घणियूं? मुस्तफा जूं न्याणियूं घणियूं? 4। हजरत बीबी रुकैया, हजरत बीबी ज़ैनब, हजरत बीबी उम्मे कलसूम, हजरत सैयदा फातिमतुज़ ज़हरा। नबी जूं 4 न्याणियूं। घणियूं न्याणियूं? नबी जूं न्याणियूं, नबी जा यार। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। दुनिया में जेकी भी अहम शयूं आहिनि उन्हनि जा अखर तव्हां ॾिसंदो 4 मिलंदव। मानी अखर घणा? जेको चैन खे नथो मञे उनजी मानी बंदि कयो, पाणी बंदि कयो, पाणी में अखर, पाणी में अखर, चाय अखर 4। हाँ, जेको मुस्तफा जे चैन यारनि खे न मञे, चैन न्याणियुनि खे न मञे, त इहो मुस्तफा जे शान जो मुनकिर आहे। जन के महबूब पंहिंजो अहले बैत, रब कुरान में जन के अहले बैत करार दिनो। रब फरमायो सलामुन अला इलियासीन, आले यासीन जेके जे मथा मु रब जो सलाम आ। बीबी ज़ैनब मुस्तफा जे घर में जाई, ज़ैनब के रब जो सलाम आ। बीबी रुकैया, बीबी उम्मे
उम्मे कलसूम सैयदा तैयबा फातिमतु ज़हरा मिठे महबूब जे घर में जाई हिन नबी जे जायुन के अल्लाह पंजे कुरान में सलाम कयो। नबी जा बच्चा, नबी जा पुत्र, नबी जा शहजादा, वडो वडो बच्चो नालो तस कासिम। छा नालो आहे? नबी जे पहिरे पुत्र जो नालो छा आहे? कासिम। बे बच्चे जो नालो आहे अब्दुल्लाह जेके ताहिर ऐं तय्यब भी सॾींदा। टे बच्चे जो नालो मुझे दिल पर मोहम्मद करीम जे टे फर्जंद जो नालो आहे हजरत इब्राहिम। हिकड़न चयो त तय्यब जुदा ताहिर जुदा है बहन। हिकड़न चयो त इने हिकड़े जाई ब नाला आहिनि। बहरहाल कासिम, तय्यब, ताहिर, अब्दुल्ला ऐं इब्राहिम ये मुझे दिल पर नबी जा पुत्र हैं। नबी जे घर में जावा हजरत इब्राहिम नंढे में नंढो बच्चो जेडी मल वफात करे वियो त मदीने वारे साईं जे अखियुनि मां लुड़क वहन। साहबन चयो या रसूल अल्लाह ही छा असा के झलींदा आयो रोवण खां तवा पाण रो था पिया। साईं फरमाए तहां के रोई मन कंदो आ पार कढण खां, पिटण खां, मातम करण खां। हे त मोहब्बत जा लुड़क हन, हे त जुदाई में लुड़क बेवस वांदा हन। साईं फरमाए इन्ना बिक या इब्राहिम लमहज़ूनून। ए इब्राहिम तुंजी जुदाई में असा ॾाढा ॾुखारा आहियूं। महबूब जे अखियुनि मां लुड़क वहन पिया। साईं फरमायो त मुंहिंजो बच्चो इब्राहिम जे जेरो रहे हा त नबी थिए हा, जे जेरो रहे हा त नबी थिए हा। माना नबी जा पुत्र इहे भी अहल बैत, नबी जूं न्याणियूं इहे भी अहल बैत, नबी जूं घर वारियूं इहे भी अहल बैत। नबी जे न्याणियुनि जे घर में जेको औलाद ॼाओ इहो भी बैते विलादत। महबूब जी न्याणी फातिमतु ज़हरा, फातिमा घर में इमाम हसन जाओ इहो भी नबी जो अहले बैत, बैते विलादत। इमाम हुसैन जाओ इहो भी नबी जो बच्चो आ, नबी जो अहले बैत आ। नबी जे घर में हजरत बीबी ज़ैनब जाई फातिमतु ज़हरा जे घर में इहा भी नबी जे अहले बैत में शामिल आ। इमाम मौला अली जो औलाद अहले बैत आ। हजरत खातून अतहर जो औलाद अहले बैत आ। रब तो फरमाए सलामुन अला इलियासीन, आले यासीन जे मथा मु रब जो सलाम हुजे। महबूब जा बचड़ा जे इमाम हसन जाओ, इमाम हुसैन जाओ, मोहसिन जाओ, न्याणियूं जायूं अहले बैत। वरी इमाम हुसैन जे घर में जेको औलाद थियो इमाम हुसैन के पुट जाओ नालो रखियस अली। छा नालो रखियस? इमाम हुसैन पुट जो नालो छा रखियो? तव्हां चवंदा आहियो न हिकिड़ो नालो रखियो त वरी ॿियो कोई नालो रखे ई न, ॿियो न त पोड़ियूं कावड़जी वेंदियूं कुराड़ियूं। आखे मेरे पोटे दा नाला वाले तैं क्यों रखिया है? मना हिकिड़ो नालो जो हिन खरीद करे वरतो, सॼे पाड़े में ॿियो कोई नालो रखे ई न। हजरत इमाम हुसैन के पुट जाओ नालो रखियस अली। वरी ॿियो पुट जाओ नालो रखियस अली। वरी टियों पुट जाओ नालो रखियस अली। टिनी पुटन जो नालो अली। वो वॾे के सॾींदो अली अकबर यानी वॾो अली, नंढे के सॾींदो अली असगर नंढो अली, विचे के सॾींदो अली औसत विचो अली। जेको इमाम ज़ैनुल आबिदीन इमाम अली अकबर अली असगर मैदान करबला में शहीद थिया। अली औसत ज़ैनुल आबिदीन करबला जा दुख सही मदीने वापस मोटी आयो। यानी इहे बे नबी जा अहले बैत हैं। इहे बि ॻाल्हायो नबी जा। इन्नमा युरीदुल्लाह लियुज़हिब अनकुमुर रिज्स अहलल बैत। मां रब जो इरादो आ त ए नबी जा घर वारो, ए नबी जा अहले बैत हो, मां रब चाहियां थो त तव्हां खां रिज्स के परे कयां। छा के परे कयां? रिज्स
रिजस का तवा के परे कया वयो तहरकुम ततहीरा मां रब तवा के पाकन पाक बनाए छड़िया रब जो इरादो इन्नमा अमरुहु इज़ा अराद शयअन अन यक़ूल लहू कुन फयकून रब जैसे जो इरादो कंदो आ चवंदो आ थी पव कुन कुन चवण सां उहा शइ थी पवंदी आ रब इरादो कयो त नबी जे घराणे खां रिजस के परे कया रब जो इरादो थियो नबी जा घराणो पाकन पाक बणजी वियो रिजस छाके सरबोआ मुफस्सिरन लिखियो त रिजस जो कई मानाऊं हिन रिजस मजा मुराद हर अण वणदड़ शय आ जेके तबीयत पसंद न करे इने के रिजस सरबोआ जेका नापसंदीदा शय हुजे या रिजस आ या रिजस गुनाह के सरबोआ या रिजस अल्लाह जे अजाब के सरबोआ या रिजस अजाब जहन्नम वारे के सरबोआ रब फरमायो त तवा अहल बैतन का मु रब हर नापसंद शय के परे करे छड़ियो ए नबी जा घर वारो मु रब तवा के पाक बनाए छड़ियो एड़ो पाक जेके का गुनाह जी मेरान लगी न सके मालूम थियो त नबी जो घराणो पाका नबी जा अहले बैत गाल्हायो नबी जा अहले बैत जेको पाकन में शक करे जेको पाकन सा दुश्मनी रखे जेको पाकन सा बुग़्ज़ रखे इहो खुद पलीता नबी जो घराणो पाका नबी जे पाक घराणे के जेको इन घराणे सा मोहब्बत रखे उन खुद नबी सा मोहब्बत रखी जे नबी सा मोहब्बत रखी उन खुद खुदा सा मोहब्बत रखी साईं फरमाइन था त मुझे अहल बैतन के ये समझंदा कयो जिए बदन में सिर तव्हां में मुझा अहल बैत तव्हां उम्मत में मुझा अहल बैत ये जिए बदन में सिर में वरी अखियूं गाल समझो के न नबी जो घराणो उम्मत जे ला रहमत नबी जो घराणो उम्मत जे लाए अल्लाह जो इनाम नबी जो घराणो नूह अलैहिस्सलाम जे बेड़ी वांगुरा पुजे नबी जे घराणे सा मोहब्बत रखी इहो तरी पार पहुची वियो जेको इन बेड़ी का रहिजी वियो सो अल्लाह जे डमर में बुडी वियो हाने नबी जे घराणे सा मोहब्बत किए रखबी अहल बैतन सा मोहब्बत किए रखबी जे अबू बकर सिद्दीक रखी बुधाया बुधाया अबू बकर जी मोहब्बत अली सा किए हुई अहल बैतन सा किए हुई बुधाया सुभान अल्लाह हजरत अली वेठो आ त हजरत अबू बकर अली जे चेहरे के ॾिसे तो ऐं खिले तो ये पियो ॾिसे जिए को आशिक पंहिंजे माशूक के ॾिसे जिए को मुहिब पंहिंजे महबूब के ॾिसे तीअं अबू बकर हजरत अली जे चेहरे के ॾिसे पियो रब करे छल अली सोने जो दीदार असा के नसीब थी जेन दीदार थी वने मौला अली जो असा जे ला ईद थी वने मुलाकात अली साडी ईद हो गई साडा हज अकबरी तेरी दीद हो गई सुभान अल्लाह हजरत सैयदना अली पुछुस त अबू बकर छा सबबा मुखे दिसी तो खिली तो ओ प्यारा अली मु पंजे मिठे मोहम्मद करीम का बुधो मदीने
वारे साईं फरमायो त जने क़यामत जो ॾियारो थींदो जहन्नम जे मथा पुल रखी वेंदी पो हर माण्हू के पुल टपी जन्नत रे पार वञणो पवंदो जेको पुल टपियो सो जन्नत ॾे वेंदो जो न टपी सघियो सो जहन्नम में किरी पवंदो अज़ाब में गिरफ्तार थी वेंदो पो जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो त पुल जे मथा मौला अली खे रब बिहारींदो ऐं रब फरमाईंदुसि अली जंहिंखे वणई तंहिंखे टपाए जंहिंखे वणई तंहिंखे जन्नत जो सर्टिफिकेट ॾे पो मां खिलां थो त अली वाह तुंहिंजो शान आ जंहिंखे अली तूं टिकेट ॾींदे उहो जन्नती थींदो जंहिंखे अली टिकेट न ॾे उहो जन्नत ॾे वेंदो ई कोन अलीअ बिना नाहे गली गली इश्क में झांचो अली अली इश्क में झांचो अली अली मोहब्बत माचो अली अली साईं कंदो सब भली भली इश्क में झांचो अली जी गाल वणे दिया नदी वणे इश्क में झांचो अली असांजो मौला आहे सांग कंदो रब सौला आहे अली बिना नाहे गली गली अली बिना हजरत सिद्दीक़ अकबर तो चवे त ओ अली तुझे चेहरे के ॾिसां थो खिलां थो त तूं जंहिंते राज़ी थींदे सो ई जन्नत ॾे वेंदो जंहिंखे तूं सर्टिफिकेट ॾींदे उहो जन्नत जो हक़दार थींदो त हजरत अली भी खिलियो छा सुभान अल्लाह हजरत अली खिलियो हजरत अबू बकर पुछुस त अली तू छो तो खिली जे खिला हिन जे ला तो जो मुखे मदीने वारे साईं फरमायो त अली जने क़यामत जो ॾियारो थींदो जने पुलसरात लगंदी त तू जंहिंखे टिकेट ॾींदे उहो जन्नत ॾे वेंदो ओ अली मां मोहम्मद करीम तोखे हुकुम थो ॾियां त जन्नत जो चिठो जन्नत जो सर्टिफिकेट उन्हे खे ॾिजांइ जंहिंजे दिल में मुंहिंजे अबू बकर सां मोहब्बत हुजे पो इंशाअल्लाह जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो न पुलसरात ते ईंदासीं त इंशाअल्लाह मौला अली उन्हनि खे टिकेट ॾींदो जन जे सीननि में अबू बकर जी मोहब्बत आहे पो उते ॾिसजांइ त अली कंहिंखे तो सर्टिफिकेट ॾिए सुन्नी सब जन्नत ॾे जन जो अबू बकर सां बुग़्ज़ आहे जन जो अबू बकर सां वेर आहे जेके अबू बकर सिद्दीक़ खे खटवत ॻाल्हाइनि था उहे हूंदा जन्नत में ऐं जन जो अबू बकर ऐं अली सां प्यार आहे इहे हूंदा जन्नत में सुभान अल्लाह सुभान अल्लाह ये अबू बकर जी गाल बुधाई हिकड़ी गाल वरी हजरत उमर जी को बुधाया रज़ी अल्लाह ताला अन्हु अमीरुल मोमिनीन खलीफतुल मुस्लिमीन मस्जिद नबवी में बैठो आ इराक फतह थियो ईरान फतह थियो मताइन जो किलो केसर ऐं किसरा जो जा ताज ऐं तख्त मदीने में माल गनीमत बणजी आया किसरा जा कंगण ईरान जे शहंशाह जा सोन चांदी माले गनीमत मदीने में आया हजरत उमर विरहाए विरहाए दे पियो जेकी अचन पिया हजरत सैयदना उमर फारूक उन्हनि खे हाल अफसारू ॾींदो पियो
ॾिठूं त हज़रत इमाम हसन आयो त हज़रत सैयदना उमर फारूक 1000 दिरहम इमाम हसन के ॾिना। वरी थोड़ी देर गुजरी इमाम हुसैन आयो त 1000 दिरहम इमाम हुसैन के ॾिनई। थोड़ी देर गुजरी त संदस पुत्र हजरत उमर जो पुत्र अब्दुल्ला बिन उमर आयो त उन्हें के 500 दिरहम ॾिनई। पंहिंजे पुत्र के 500, हसनैन के 1000। पुत्र चयोसि बाबा जॾहिं हसनैन करीमैन अञा नंढड़ा हुया मदीने जे घिटुनि में रांदियूं पे खेॾियूं मां उन वक़्त बि जिहाद पे कयो उमिरि में बि वॾो जिहाद बि कयमि मूं में भला कमी कहिड़ी आहे जो मूंखे 500 ऐं हसनैन करीमैन खे 1000 ॻाल्हि सम्झो था। हज़रत उमर फरमायो ओ मुंहिंजा पुट अब्दुल्ला हसनैन में वडो फर्क हुआ। तुझो बाबो उमर हसनैन जो बाबो अली ही उहे शहजादा जन जो नानो मुहम्मद करीम हिनन जे नाने जड़ो तुझो नानो नाहे हिनन जी नानी जड़ी तुझी नानी नाहे हिनन जे मामन जेड़ा तुझा मामा नाहिन हिनन जे मासियुन जड़ियूं तुझो मासियूं नाहिन हिन जे घर जड़ो तुझो घर नाहे हिन जे शान जड़ो तुझो शान नाहे। ए बच्चा हिनन सा रीस न कर हिनन जो नानो मुहम्मद करीम हिनन जी अम्मा खातून जन्नत फातिमतु ज़हरा जन्नत जी मालिकाणी हिनन जा मामा नबी जा बच्चा कासिम अब्दुल्ला इब्राहिम आहिन हिनन जूं मासियूं ज़ैनब रुक़ैया उम्मे कलसूम आहिन। ए बच्चा हिन जे घर जड़ो तुझो घर नाहे हिनन जे घराणे जड़ो तुझो घराणो नाहे। सुभान अल्लाह। मजलिस में वेठल चंद माण्हू थिया वञी हज़रत अली खे ॿुधायूं त अली अॼु खरी मजलिस में मस्जिद में हज़रत उमर तुंहिंजे बारे में तुंहिंजे बच्चन जे बारे में हीअ ॻाल्हियूं चयूं हेॾी वॾी वाखाण कयईं हेॾी मुहबत जो इज़हार कयईं त हज़रत अली फरमायो मूंखे कसम आहे उन रब जो जंहिंजे हथ में मुंहिंजी जान आहे मूं पाण मिठे मोहम्मद करीम का बुधो अन्न उमर इब्न अल खत्ताब सिराज अहलिल जन्नह मां मोहम्मद करीम गवाही तो दिया त उमर फारूक जन्नत वारन जो चराग रोशनी हूंदो। अबा थोरो हेॾे ध्यान कजो मजलिस केॾी सुठी सुहिणी आहे पर सिज लहंदो वेंदो ऊंदहि थींदी वेंदी चंड जी चांड्रोकी न हुजे सिज जो सुहावो न हुजे त छा था सम्झो बत्ती बिजली न हुजे। सुभान अल्लाह। मदीने वारा साईं था फरमाइनि त जन्नत जी रोशनी मुंहिंजो उमर नचेव। सुभान अल्लाह। ऐं शाहिदी ॾियण वारो मौला अली शाहिदी कंहिं ॾिनी रिवायत कंहिं बयान कई मौला अली माण्हू जे हज़रत उमर खे ॿुधायो त हज़रत अली तुंहिंजे बारे में हीअं चयो आहे। हज़रत उमर उथियो चंद असहाबन खे पाण सां वरतई चई त हलो अली जे दरबार ते। हज़रत उमर फारूक पंहिंजे साथियुनि सां गॾिजी मौला अली जे दर ते आयो हैदर करार जे बारगाह में आयो अर्ज़ करे थो ए अली इहा जेका तो हदीस बयान कई आहे मां चाहियां थो त मां पाण
हजरत सैयदना उमर फारूक वो कागज खणी अखियुनि सां लातो सीने सां लातो पंहिंजे घर आयो वसियत कई त मां वफ़ात करे वञा त अलीअ जा लिखियल कागज मुझे कफन में विझी छॾिजो। रब पुछा कंदो उमर अमल केड़ा आंदा थई चवंदुसि अलीअ जे हथनि जी लिखियल हीअ हदीस पाण सां गॾु खणी आई आहे। अबा मोहब्बत हुई ना, मौला अली से मोहब्बत हुई ना। बाकी जन जी अली जे औलाद सा अहल बैतन सा मोहब्बत ना है। अहल बैतन जा जेकी दुश्मन है ना असा उनन के मुसलमान त कोन था समझू, मोमिन त कोन था समझू, पर असी चऊं था जेके अहल बैतन जा दुश्मन है ना उनन जे मथा अल्लाह जी लानत आ। अहल बैतन जे दुश्मनन ते अल्लाह जी सदी मुसाणी वारा ॻाल्हाए चो अहल बैतन जे दुश्मनन ते। जन मैदान करबला में मुझे महबूब जे अहल बैतन के दुखायो, महबूब जे बचड़न के ईज़ायो, उन्हनि ते तीर हलाया, तलवारूं हलायूं। शुहदाए करबला जन जे मथा क़यामत जे ॾिहाड़े फरियादी हुजन, हाँ इन्हनि जे मथा अल्लाह जी लानत आहे। ये कॾहिं बि छोटकारो हासिल करे नथा सघनि। चओ सल्लल्लाहु अलैका या चो सल्लल्लाहु अलैका या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु। मुझे महबूब जा बचड़ा वडी वडी इज्जत वारा, वडे शान वारा, वडे दर्जे ऐं मकाम वारा, उन्हनि ते जेके दुख आया उन्हनि जे लाइ रब जी आज़माइश, उन्हनि जे लाइ अल्लाह जी उन्हनि जे लाइ रब जी परखा, उन्हनि जे दर्जन जी मज़ीद बुलंदी। पर जन उन्हनि खे दुखायो उन्हनि जे लाइ ख़ुदा जो कहर, अल्लाह जो अज़ाब, उन्हनि जे लाइ दुनिया में भी ज़िल्लत, दुनिया में भी लानत, आखिरत में भी ज़िल्लत ऐं लानत जा हक़दार। मां नथो चवां, रब जो क़ुरान थो फरमाए इन्नल्लज़ीन युज़ूनल्लाह व रसूलहू, बेशक उहे माण्हू जेके अल्लाह के ईज़ायूं, अल्लाह जे रसूल के ईज़ायूं, लानहुमुल्लाह फिद दुनिया वल आखिरह, उन्हनि जी दुनिया में भी अल्लाह जी उन्हनि ते लानत आ, आखिरत में भी अल्लाह जी उन्हनि जे मथां लानत आ। व अअद्द लहुम अज़ाबम मुहीना, उन्हनि जे लाइ वॾो ख़्वारी वारो अज़ाब रब ठाहे तयार करे रखियो आहे। अबा अल्लाह ताला जल्ल शानो फरमायो हदीस कुदसी आ सही बुखारी मुस्लिम में त मन आदारी वलियन फकद आज़नतहु बिल हर्ब, जेको मुंहिंजे कंहिं वलीअ खे ॾुखाए मां रब उन सां जंग जो ऐलान थो कयां। जे मुंहिंजे दोस्त खे मुंहिंजे वलीअ खे ॾुखायो उन मूंखे ॾुखायो। अबा के अल्लाह जे वलीअ खे ॾुखाए ॼण ख़ुदा खे ॾुखाई, नबी जे घराणे खे ॾुखाई ॼण अल्लाह खे ॾुखाई, नबी जे अहल बैतन खे ॾुखाई ॼण ख़ुद मिठे मोहम्मद करीम खे ॾुखाई। हाँ जेॾीमहिल हे काफ़िलो मोटियो करबला खां मदीने पहुतो त उहो मंज़र ख़बर थी छा। हाँ जेॾीमहिल दमिश्क में यज़ीद जे साम्हूं अहल बैतन जो काफ़िलो आयो त सैयदा ज़ैनब साइण मौला अली जी न्याणी इमाम हुसैन जी शरीकतुल हुसैन, दुख वारी, दुख में साथियाणी भेण, कपड़ा अम्मा साइण के मेरा पातल हुया ऐं पंहिंजी हया वारी पोती मथे ते ढके। यज़ीद चयो, यज़ीद हजरत इमाम हुसैन जो सिर मुबारक साम्हूं रखियो हुजे, जेॾीमहिल अहल बैतन जी नज़र इमाम हुसैन जे सिर ते पई
अखियुनि में लुड़क वही आया दुख जो तूफान अखियुनि जे ज़रिए ॿाहिरि वहण लॻो हज़रत बीबी सकीना नंढड़ी न्याणी चवण लगी त मूंखे थोरी देर मुंहिंजे बाबा जी सिरी मुबारक ॾियो त मां चुम्मा सीने सां लाया हज़रत बीबी शहरबानो चयो त मूंखे ॾियो त मां हिकु झलक पंहिंजे ज़ियारत कयां हज़रत बीबी सैयदा ज़ैनब फरमायो त मूंखे ॾियो मां पंहिंजे हथे जी पेशानी चुम्मा बीमार ज़ैनुल आबिदीन फरमायो त मुझे बाबा साईं जो रुख मुबारक एक भेरो मुखे ॾिसण ॾियो ऐं जेॾीमहिल रुख़सत थी दमश्क मजा मदीने हलण लगा त यजीद पुछो तव्हांजी का तमन्ना हुजे का ख्वाहिश हुजे त ॿुधायो इमाम ज़ैनुल आबिदीन अखियुनि में लुड़क आणे चयो त ओ यजीद मुझे बाबे जी सिरी मुबारक मुझे हवाले कर त मां वापस मदीने खणी वञा पोइ हिकड़ी रिवायत में आ त सिरी मुबारक यजीद न ॾिनी उते ई दमश्क में दफन कई ॿी रिवायत में आ त सिरी मुबारक वापस खणी वञी बकिया जिस्म सां करबला में दफन कई वई टी रिवायत में आ त सिरी अहल बैत जे हवाले कई पोइ सिरी मुबारक के खणी जेॾीमहिल अहल बैत मदीने ॾे हलिया त अॻियों इमाम हुसैन जी सिरी हुई ऐं अहल बैतन जो काफ़िलो हुयो इए पे लॻो त ॼण अॼु बि सुहिणो हुसैन पंहिंजे काफ़िले जी इमामत ऐं अॻुवाणी कंदो थो वञे काफ़िलो हलंदो रहियो मंज़िलूं कंदा जॾहिं मदीने जे करीब पहुता मदीने जे वेझो आया हितो निकता हा त शहजादा हुया राणियूं हुयूं मोटिया त यतीम बणजी मोटिया वियूं पे त शहजादियूं हुयूं राणियूं घर थयाणियूं हुयूं मोटियूं त बेवाह बणजी मोटियूं ज़ैनब जी झोली ओन मोहम्मद का खाली हुई रुबाब जो बचड़ो अली असगर जुदा थी चुको हुयो अहल बैतन के जो पुट के जो मुर्स के जी हर रिश्तो कुर्बान करे मोटिया हुया ही लुटियल काफिलो जेमल मदीने जे करीब आयो तो बीबी ज़ैनब के चयूं अम्मा ज़ैनब हाणे अॻियों तू थी हल मुस्तफा जे दर ते अॼु तू हली दास्तान असांजे दुख जो ॿुधाए जाए अज मोहम्मद करीम जा बच्चा अहले बैत अतहार काबे के आबाद करण वाला हिन उम्मत के कलमे पढ़ण वाला मोहम्मद करीम जा बच्चा लुटियल काफिलो अज मदीने जे करीब जेमल मदीने जा वण नजर आया खजूरन जा बाग नजर आया ओडी मल हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन जे अखियुनि मां लुड़क वहन पिया त कॾहिं त अबे जो सायो सिर ते हो अॼु यतीम बणजी मोटियो हिकिड़ो तेज सवारी काहे मदीने में वञी ऐलान कयई त सुहिणे हुसैन जो काफ़िलो अची रहियो जेॾीमहिल मदीने वारनि खे ख़बर पई त अहल बैतन जो काफ़िलो अचे थो त मर्द औरतूं ॿाहिरि निकिरी आया ऐं हर अख में लुड़कनि जो सैलाब वही रहियो हुयो जेॾीमहिल अहल बैतन ते नज़र पई त पूरे मदीने जे अंदर हिक गिरिये जी रोज राड़े जी कैफियत तारी थी चुकी हुई ऐं अज महबूब जा बचड़ा रोज़े पाक ते फरियादी थी आया मोहम्मद करीम जे दर ते फरियादी थी आया पर को फरियादी थींदो आ त फरियादी जे लाइ शाहिद खपनि शाहिदी बि कहिड़ी इमाम हुसैन जो सिर शाहिद जंहिंजो धड़ करबला में सिर जिस्म खां धार जुल्फ रत में रंगीन चेहरो मुबारक रत हाणो अॼु इन खां वधीक बि कहिड़ी शाहिदी थी मुसाफिर हलिया विया करे मोकिलाणी मुसाफिर हलिया विया
न पीता हूँ पानी। तरार ने तीरन जो पड़ियो निशानो, हुसैन जी हुई सुखरा गानी प्यासा हाँ सैयद न पीता हूँ पानी। मुझे महबूब जा बचड़ा चले मदीने पाक में पहुता उन वक्त में बस रिवायतूं एतिरो ॿुधाइनि थियूं त अहले बैतन जो काफ़िलो जेॾीमहिल हुजरे पाक में पहुतो दर बंदि हुयो, बस अंदरों रुगे रोअण जो आवाज़ पे आयो। अॼु ज़ैनुल आबिदीन पंहिंजे पापे हुसैन जो पैगाम खणी पहुतो हुयो त नाना मुहम्मद करीम मूं परदेसी हुसैन जा तोते सलाम हुजन, तुझे दीन जे ख़ातिर अॼु सादरो सारो पंहिंजो साथ लुटाए हुसैन मोटियो आया। अल्लाह जे कुरान फरमायो सलामुन अला इलियासीन इन्ना कज़ालिक नजज़िल मुहसिनीन। ए आले यासीन तव्हांते मूं रब जो सलाम आ। ओ हुसैन तुझी शहादत के सलाम आ। ओ मासूम अली असगर तुझी शहादत के सलाम आ। ओ अली अकबर तुझी जवानी के सलाम आ। ओ ज़ैनब तुझे दुखन सहन के सलाम आ। सलामुन अला इलियासीन। महबूब जे बचड़न रब जे दीन ते अमल करे ॾेखारियो ऐं अल्लाह जे तरफ़ां सलाम जा हक़दार बणिजी आया ऐं उम्मत जे लाइ सबक खणी आया त दुख ॾाझरा अचनि, आज़माइशूं इम्तिहान अचनि, पर बातिल जे अॻियां झुकणो नाहे, दीन ते अमल करे ॾेखारणो आहे। इमाम हुसैन निमाज़ पढ़ी, क़ुरान पढ़ियो, हुबदारनि खे सबक ॾिनई त निमाज़ पढ़बी, अल्लाह जो क़ुरान पढ़बो। पोइ जेके हुबदार आहियो से निमाज़ पढ़ंदो हथ मथे खणो। अहल बैतन जा हुबदार सोने हुसैन जा हुबदार निमाज़ पढ़ंदो निमाज़। अॼु बांग मां पाण थो चवां हिते गॾिजी निमाज़ पढ़ंदो निमाज़, बस दुआ बि आख़िर में घुरंदासीं। दुआ त खपे या न खपे? सोने सैयदी मूसाणी रहमतुल्लाह अलैह अल्लाह जे कामिल वलीअ जे दर ते जेका मुराद खणी आयो ही अॼु रब कंदो तुंहिंजी हर मुराद पूरी थींदी। बांग चइजे थी निमाज़ पढ़ त दुआ कर। भाई खोल लाउड अल्लाहु अकबर। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। अल्लाहुम्मा अत्तिना बिफ़ुयूज़ातिही व नव्विर क़ुलूबना बिनूरि मारिफ़त। या अल्लाह हिन सारी जमात ते राज़ी थी। या अल्लाह असांजा गुनाह माफ़ कर, ख़ताऊं दरगुज़र कर, पंहिंजी महब्बत पंहिंजे हबीब जो इश्क़ अता कर।
कर्ज वरन जा कर्ज ला है, बीमारन की शिफा दे, दर्द मंदन जा दर्द दूर कर, साइलन जा सवाल पूरा कर, मुश्किल ज़दन जो मुश्किलातों आसान कर, हाजत मंदन जो हाजत रवा फरमा। इन सारी जमात राजी थी, सबनी जे दिलन जो उम्मीदों पूरियों कर। ए मुझा मौला तो के करबला जे शहीदन जो वास्तो, मासूम अली असगर जो वास्तो, अली अकबर जो वास्तो, सोने सैयदना इमाम हुसैन जो वास्तो, सैयदा ज़ैनब जे लुढ़कन जो वास्तो। ए मुझा मौला मदीने वाले साईं जे अहले बैते अतहार जो वास्तो, हुजूर जे सहाबा किराम जो वास्तो। मौला हिन सारी जमात राजी थी, मालिक करीम हिन सभिनी जूं मुरादूं पूरियूं कर। जेके बेरोजगार हिन खे खुशादो रोजगार दे, जिन ते तंग दस्ती आहे उनजी तंगी दूर कर, बेरोजगारन के हलाल रोजगार दे। ए मुझा मौला छड़न के फरमा बरदार घर वारियों ले, रे औलादन के साले औलाद दे, बेघरन के कुशादा घर दे, जन ते कूड़ा केस है उनजा केस फतह फरमा, जन जे मथा न्याणियुन जा बार है उनन के सुठा घर ही वर अता कर। ए मुझा मौला जेकी परेशानियों में उनजूं परेशानियों ला, जेकी तकलीफ उनजूं तकलीफूं दूर कर। अहले सुन्नत जे सच्चे अकीदे ते जियार, अहले सुन्नत वाले अकीदे ते मौत नसीब कर। मुझा मौला हिन जमात ते राजी थी, सबनी ते करम कर। तो के तूने तुझे प्यारे वली हजरत साईं सैयदी जो वास्तो। ए मुझा मौला हिन पंहिंजे कामिल वली जे सदके हिन सभिनी आयलन जा मन जा मतलब पूरा फरमा। असां सभिनी खे मदीने की हाज़िरी नसीब। मुझा मौला ही पाकिस्तान में जेके दहशतगर्दी बमबाजी थी रही आ, मुझा मौला मुसलमानन के अमन ऐं सुकून नसीब कर, इन दहशतगर्दन के खत्म कर। ये मुझा मौला मुसलमानन के शरीरन जे शर्र खां बचा, हासिदन जे हसद खां बचा, ज़ालिमन जे ज़ुल्म खां बचा। ए मुझा मौला पंहिंजे हबीब जे सदके असां ते राज़ी थी, असांजा खया हथ खाली न मोटा। ए मुझा मौला ॾींहं जो पोयों हिस्सो आहे, क़बूलियत जो वेलो आहे, असां सभु तुंहिंजे दर ते उम्मीदवार थी आया आहियूं, असांजा हथड़ा खाली न मोटा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबीना मुहम्मद। तुंजा बोल बधासे, वाह मिठा तुंजा बोल